मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, रोज़े जी हालत में जिस्म मां रत कढाइण सां छा रोज़ो फासिद थींदो या न? अच्छा, इहा ॻाल्हि तमामु साथियुनि जे इल्म में रहे। रोज़े जी हालत में अगरि कंहिं बि बंदे पंहिंजे जिस्म खां रत कढाई त उन रत कढाइण सां रोज़ो फासिद नाहे थींदो। हा, इहा ॻाल्हि जेकी ज़हन में रखणु खपे। छाजे करे कॾहिं कॾहिं अलाह माफ़ करे अहिड़ी नौबत बि अची वेंदी आहे त बंदे रोज़ो त रखियो आहे, पर हाणे रोज़े रखण खां बाद में डिलीवरी जो मसइलो अची वियो घरवारी जो, ऐं उनखे रत ॾियणी लाज़मी पइजी वई। ऐं रत बि जेकी आहे मुड़ुस मैच कंहिंजी थींदी आहे, कॾहिं कॾहिं थींदो आहे न मुड़ुस जी रत मैच थी आहे, त हाणे मुड़ुस परेशान। त हाणे मुड़ुस जेको आहे परेशान, त हाणे यार मां छा कयां, बेगम खे रत ॾींदुमि त अलाए रोज़ो बीहंदो अलाए न। त बेगम खे हज़रत तूं रत ॾे, रोज़ो तुंहिंजो क़ाइमु ऐं दाइमी रहंदो, रोज़ो फासिद बिल्कुलु न थींदो। हा, उन सूरत में रोज़ो मकरू थींदो जॾहिं ॾिसो था हिकिड़ो बंदो आहे ई कमज़ोर, ऐं इन जेकॾहिं रत कढाई त इन जी तबियत ख़राबु थींदी, त उन सूरत में जेकॾहिं कंहिं बंदे रत कढाई बि सही, पोइ रोज़ो मकरू थींदो, फासिद न थींदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई न आई?